अच्छा हाणे त सभ खां पहिरियां तव्हांजो प्रायोरिटी ते कहिड़ो मुल्क आहे जेको घुमणु चाहियो था? सभ खां पहिरियां ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया वॾो सफ़र करणु थो चाहियां, 24 कलाक सफ़र हुजे, जहाज़ हुजे, हलंदो हले जहाज़? हलो हले बसि। ऐं मां हे विहाणे जी जेकी रक़म भरी आहे उहा पूरी थिए। ऑस्ट्रेलिया वञणु था चाहियो? ऑस्ट्रेलिया जे कहिड़े विहाणे शहर? जे करे मां 24 कलाक सफ़र कंदुमि। ऑस्ट्रेलिया कहिड़े शहर में लहणु था चाहियो, वञणु था चाहियो? सिडनी। सिडनी में। उते तव्हांजो को ॾिठल वाइठल आहे दोस्त, को मिट माइट या होटल में रहंदो वञी? न, उते ॿुधो आहे जेके जिन खे घर न हूंदा आहिनि उनजी वॾी इज़त हूंदी आहे। होमलेस जेके? होमलेस। असां वटि जंहिंजे घर न हूंदा आहिनि चवंदा आहिनि हे वॾो बेस्तो आहे। मां उन मुल्क में वेंदुमि जिते बेघरनि जी वॾी इज़त हुजे। उहो त ॿाहिरि मुल्कनि में जिते किथे आहे। बिल्कुलु। इन जे करे ई तव्हां वञणु था चाहियो छा ॿाहिरि? न, मां विहाणे जे करे वञणु थो चाहियां। हे वरितो आहे, ख़र्चु कयो आहे एॾो सारो, त इहो पाए करे तव्हां सिंध जा सभु शहर घुमी आया आहियो न? गाॾी थिए न, जहाज़ में पाण जो मज़ो आहे। मां हाणे माण्हू खे ॾिठो सभई जहाज़ में पाए करे, यूट्यूब ते ॾिठुमि मां, सभु जहाज़ में पाईंदा आहिनि। ऑस्ट्रेलिया जी वीज़ा जो प्रोसेस ख़बर आहे तव्हांखे केॾो ॾुखियो आहे? घटि में घटि तव्हांजे अकाउंट में 30-40 लख रुपया पिया हुजनि, उहे आहिनि? न, टिकट कराईंदुमि न। टिकट त बाद में आख़िरी तव्हांजो मरहलो ईंदो न टिकट जो। पहिरियां तव्हां पासपोर्ट ठारायो आहे? न, पासपोर्ट न आहे ठहियलु। पासपोर्ट ठहियलु न, तव्हां वीज़ा जे लाइ कीअं अप्लाई कंदो? हे शनाख़ती कार्ड ते मां पूरो मुल्क घुमी आयो आहियां। बाबा शनाख़ती कार्ड ते मुल्क घुमी सघो था, पाकिस्तान जो शनाख़ती कार्ड न तव्हां वटि? सॼी सिंध घुमी सघो था, को मसइलो न आहे, सॼो मुल्क घुमी सघो था। ॿाहिरि वञण जे लाइ एयरपोर्ट तां असांजो दोस्त जहाज़ ते चढ़ियो, पासपोर्ट न हुयुसि, वञी इस्लामाबाद लथो। त बाबा उहो अंदरूनी मुल्क जेका परवाज़ हुई उन ते हलियो न। डोमेस्टिक उनखे चवंदा आहिनि एयरलाइन। इंटरनेशनल एयरलाइन जे लाइ तव्हांखे पासपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे, शनाख़ती कार्ड न हलंदो आहे? यार इहा अड़ी न कर मां सां। मां अड़ी कहिड़ी थो कयां साईं? न न, इहा अड़ी आहे साईं सिधी तुंहिंजी। तव्हां पासपोर्ट न ठारायो आहे अञा? मूंखे यार मां जो टिकट वठणी आहे, टिकट जा पैसा थो गॾायां पियो। टिकट त आख़िरी वठी छॾियो आहे, हाणे टिकट वठणी आहे, जहाज़ में चढ़णो आहे, 24 कलाक सफ़र करिणो आहे। टिकट या जलबानी कोच आहे या टिकट वठी करे वेही रहंदो बसि ईअं लाड़काणे लहंदो? जहाज़ में जो वेंदो इंटरनेशनल एयरलाइन में, त उनजे लाइ तव्हांखे पासपोर्ट हुजे, उन ते उन मुल्क जी वीज़ा हुजे, उनखां पोइ टिकट हुजे तव्हांखे, पोइ एयरपोर्ट ते वेंदो, पोइ तव्हांजी बोर्डिंग पास ठहंदी, पोइ तव्हां वञी वेहंदव जहाज़ में। ईअं थोरो ई आहे, इमिग्रेशन थींदी ज़ाहिर आहे। यार इहा त इंसानी जी इज़त न आहे साईं, हिकिड़ो प्रोसेस आहे न। ईअं कोई मुल्क तव्हांखे कीअं अचनि ॾींदो ईअं बग़ैर पुछा गछा जे? मुल्क अलाह जा हुननि जे पीउ ठाहिया आहिनि। मुल्कनि में हुकूमत उन्हनि जी आहे न फ़िलहालु त। अलाह जी त सॼी काइनात उनजी आहे। अलाह साईं त चवे थो घुमो फिरो दुनिया में, काइनात में, पूरीअ में, ज़मीन ते फैलिजी वञो, घुमो फिरो। पर जेके मुल्कनि में हिकिड़ा कानून ठहियल आहिनि, क़ाइदा ठहियल आहिनि कंहिंजे मुल्क में एंटर थियण जे लाइ, सिर्फ़ु असांजो ई मुल्क आहे जंहिंमें जेको अचे अची सघे थो। बाक़ी ॿाहिरि मुल्कनि में ईअं न आहे जो कोई बि अचे बसि हलियो अचे। अलाए बाक़ाइदा हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे।